लाहौर में तकरीब के खिताब कंदे रेलवे वाले वफाकी वजीर ख्वाजा साद रफीक चयो त पाकिस्तान के मिस्र, शाम, यमन ए अफगानिस्तान बणजण न ॾिनो वेंदो। इस मुल्क को शाम नहीं बनाना, इस मुल्क को यमन नहीं बनाना, अफगानिस्तान नहीं बनने देना। जो आलमी ताकतों की ग्रेट गेम है उसको पाकिस्तान में कामयाब नहीं होने देना। उन चयो त पाकिस्तान जो मुस्तकबिल जमहूरियत सां वागियल आहे। मुल्क वोट ज़रिए ठहियो ऐं वोट सां ई हलंदो। तब्दीली वोट ही के जरिए आएगी। लोग हमें मुंतखिब करें या मुंतखिब न करें, ये लोगों का फैसला है। ये फैसले कोई और नहीं करेगा। संदसि चवणो त हू नथा चाहिनि त रांदीगर अदालत मां नाहिल थिए। अदालती नाहिली ऐं मार्शल लॉ सियासतदान खे अवाम खां परे नथी करे सघे। सियासतदान को लोगों से दूर नहीं करती, ना कोई मार्शल लॉ जो है वो दूर करता है। ख्वाजा साद रफीक चयो त सियासत में जॾहिं हिक ॿिए जा मुंहं कारा कया वेंदा त ॻाल्हि घणो अॻिते निकिरी वेंदी। कि जब वो एक दूसरे के चेहरे को काला करेंगे और अदालतों में घसीटेंगे तो फिर बात बहुत दूर तक जाएगी। इसलिए जिन लोगों ने ये नाअहली का ड्रामा रचाया वो समझते हैं कि वो कामयाब हो गए हैं। यही वो लोग हैं जो फसाद करने वाले हैं। उन चयो त सियासत जो मैदान नवाज शरीफ जे हथनि में रहंदो। अशराफिया खे अवाम जो फ़ैसिलो मञणो पवंदो। संदसि चवणो त सी पैक सां कराची ऐं पेशावर ॻंढिजी वेंदा, फ़ासिला घटिबा। इन रिथा सां मुल्क जी क़िस्मत मटिजी वेंदी। उन चयो त ईंदड़ साल रेलवे जो फ़ाइदो 50 खां 53 अरब रुपयनि ताईं पहुची वेंदो। तकरीब खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे ख्वाजा साद रफीक चयो त आज़ादी ट्रेन सॼे मुल्क में वेंदी। उहा सभिनी सूबनि जी सकाफ़त ट्रेन जो हिसो हूंदी। उन चयो त रेलवे कारकुननि जी महिनत जे करे इदारो मज़बूत थियो आहे। उनखे अञा वधीक सगारो बणायो वेंदो। ख्वाजा साद रफीक कंहिंजो नालो खणण खां सवाइ चयो त मुल्क में विगोड़ कंदड़ ईंदड़ ॾींहनि में रोईंदा।